माण्हुनि जे हुजूम जा मंज़र के पुराणा न पर तंगवानी लाड़े ते लॻंदड़ अॼोकी माल पिड़ी जा आहिनि, जिते पाकिस्तान समेत दुनिया जे अक्सर मुल्कनि में किरोना वबा जी पेश नज़र सख़्तो तारी थियल आहे। जिते पाकिस्तान समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि में किरोना मर्ज़ सबबि इंसानी जाननि जो वॾे अंग में ज़ाया थियण ते दुनिया खे ॻणती आहे, त उते ज़िले कश्मीर कंदकोट जे शहर तंगवानी में किरोना वबा जे हाञनि खे नज़रअंदाज़ कंदे माण्हुनि जो हेॾो हुजूम गॾिजणु वबा जे फैलाव सां गॾोगॾु ज़िले इंतज़ामिया जी कारकर्दगी ते केतिरा ई सवाल उथारे थो। तंगवानी पुलिस त मुबैना रुशत एवज़ कार्रवाई खां कासिर नज़र अचे थी, त ॿिए तरफ़ अलाए कहिड़े सबब जे करे मक़ामी मीडिया पंहिंजा चब सिबी ख़ामोशी जी चादर ओढे छॾी आहे। SOPs खे नज़रअंदाज़ करे अहिड़े हुजूमनि जो गॾिजणु ज़िले में कंहिं वॾे हाञे जो सबबु बणिजी सघे थो। DC कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठाणी ऐं ॿियनि वसवारनि खे अहिड़े अमल जो नोटिस वठी सख़्तु कार्रवाई करणु घुरिजे। ॿी सूरत में ज़िले कश्मीर में ख़तरनाक वबा ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे सघे थी।